अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं। राणीपुर 2 ॾींहं अॻु ॻोठु वॾा भेलार मां अगवा थियल 2 भेनरनि खे अॼु राणीपुर जी अदालत में पेश कयो वियो। बयान रिकॉर्ड कराइण बैदि मां हवाले 13 ॼणनि हथियारनि जी ज़ोर ते अगवा कयो। कोर्ट सगोरीअ में बयान रिपोर्ट मूजिबि राणीपुर थाणे जी हद ॻोठु वॾा भेलार मां 2 ॾींहं अगवा थियल 2 नौजवान भेनरनि खे राणीपुर पुलिस गुज़िरियल राति बाज़ियाब करण बैदि अॼु राणीपुर जे सिविल जज एंड जोडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। ॿिन्ही भेनरुनि फातिमा ख़ातून बेलार ऐं हसरत ख़ातून बेलार अदालत में बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त 2 ॾींहं अॻु राति जो दरवेश बेलार, मौला बख्श बेलार, हज़ूर बख्श बेलार, हाजी बेलार, सरवर उर्फ सरू बेलार, अमन अली बेलार, अरबाब अली बेलार समेत 13 ॼणा घर में घिड़ी हथियारनि जी ज़ोर ते असांखे अगवा करे खणी विया, जंहिं बैदि राणीपुर पुलिस छापो हणी बाज़ियाब करायो आहे। जॾहिं ॿिन्ही भेनरुनि फातिमा ख़ातून बेलार ऐं हसरत ख़ातून बेलार कोर्ट सगोरी में मां ॾांहुं वञण जो बयानु ॾिनो, जंहिं बैदि कोर्ट सगोरी ॿिन्ही भेनरुनि खे मां हवाले करे SHO राणीपुर खे नारियनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बाज़ियाब थियल नौजवान भेनरनि चयो त असांखे पंहिंजे भाउ मेहनत अली बेलार मिल्कियत जे मामले तां अगवा करायो। जवाबदारनि मुख़्तलिफ़ जायुनि ते लिकाए रखियो हो, असांखे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाईंदा हुआ। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त मां सख़्त सज़ा ॾिनी वञे। रिपोर्ट इश्ताक सोडर, अमल न्यूज़, राणीपुर।